नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि सिलसिलो जारी है। इन वक्त जाम नवाज़ली मां ख़बर ॾींदा हलूं। सरवर न्यूज 6 मई सूमार में शिरकत करण लाइ तालके खिपरे मां सरवर न्यूज जमायत खलीफ़े अब्दुर्रहमान बम्बरे जी अगवाणी में निकिती, जेका मुख़्तलिफ़ नंढनि तोड़े वॾनि शहरनि ॻोठनि ऐं इलाइक़नि खां थींदी तालका जाम नवाज़ली जे शहर नवाबाद में दरगाह सैयद कुर्बान शाह बादशाह ते पहुती, जिते जमायत सगोरी जे खलीफ़े शाहनवाज़ महर, खलीफ़े अली हसन महर, वफ़ा नेक मोहम्मद महर ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त खलीफ़ो अली हसन महर सरवरी जमायत नवाबाद जी त हमेशा जा हिन साल भी 6 माही सूमार ते असांजी सरवरी जमायत तालके खिपरे जे मुख़्तलिफ़ ॻोठनि मां ईंदी रहंदी आहे। अॼु उहा जमायत असांजी नवाबाद में कुर्बान शाह जे दरगाह ते आया आहिनि। असां उन सभिनी दोस्तनि खे जेके सरवरी जमायत जा उतां कई आया आहिनि उन्हनि खे भली कार चऊं था ऐं इहो सिलसिलो अॻे ताईं रहंदो अचे थो ऐं इंशाअल्लाह अॻिते भी हलंदो रहंदो। कई सालनि खां वठी असां मखदूम सरवर नूह जा पांदियड़ा हर साल पंहिंजे मुर्शिद जी मोहब्बत में तालको खिपरो जे मुख़्तलिफ़ ॻोठनि मां पंहिंजे मुर्शिद जी मोहब्बत में हर साल ईंदा आहियूं। असांखे उमेदूं आहिनि ऐं असांजूं जेके बि वासूं आहिनि उहे पूरियूं थींदियूं आहिनि, एतिरो असांजो मुर्शिद ते यकीन आहे। तालिबिल मौला अगर खिदमत करण जी ताक़त ना है तालिबिल मौला तो मखदूमी दुनिया में वॾो मनसब कोन। जसलणन तालके खिपरो जा ये सरवरी जमात जा मुरीद जेकी परे परे खां कही अॼु नवाबाद शहर में तालके जाम नवाज़िल शहर में पहुता आहिनि ऐं असां उनखे शाहनवाज़ महर जे तरफ़ां दिलि जे गहराइनि सां भलीकार चऊं था, ख़ुशामदीद चऊं था। साईं जसलणन पंहिंजे मुर्शिद जो 6 माही जेको सूमार हूंदो आहे रजब जो, ऐं हिकु 12 माही हिकु 6 माही, ऐं जसलण हर साल 6 माही सूमार हुजे या 12 महीने जो सूमार हुजे, सरवर नूह जी जॾहिं ॾियारो हूंदो आहे ख़ुशियुनि जो, त इहा जमात पहिरें पंधु ईंदी आहे, कई ईंदा आहिनि जसलणनि ऐं सलाम कयां थो हिननि खे। ऐं हिकिड़ो ॿियो शहर चवंदुसि त सरेने जिन खां साह रती न रुस तिनसी हू झिणकनि तूं झको थी पांद ॻिची गल पाए वञी जल्दी परचाए मथां रुठो ई रहिजी वञे। हीअ जेकी जमात आहे उन्हनि खे वरी बि भलीकार चवंदुसि, ख़ुश आमदीद। सरवर कयो सोजरो, सरवर कयो सोजरो, चो तरफ़ धरती थी चंडाण, मुर्शिद संदस महर सां तूं भाग्यन भरिया भाण, तालिब संदस तलब जी तूं तन में रखी ताण, त सरवर नूह सुञाण त सवलो निकिरी तूं सीर मां। आऊं नायते शुक्रगुज़ार आहियां जेका तालके खिपरो मां मुख़्तलिफ़ ॻोठनि मां जिथां जिथां जमायत आई आहे उन्हनि जो नायते शुक्रगुज़ार आहियां जेके परे परे खां आया आहिनि हिते। ऐं इंशाअल्लाह ताला हिन दफ़ो शहर नवाबाद में मूं मानी जो झलो कयो अरेंजमेंट कई आहे ऐं इंशाअल्लाह ताला आईंदे हर साल इंशाअल्लाह ताला ईअं ई अरेंजमेंट कंदसि ऐं जमायत सगोरी जे बिल्कुलु मानी जो जेको आहे इंतज़ाम जल्दसि। ऐं वॾी महिरबानी जेके परे परे खां जमायत आई आहे उन्हनि जी महिरबानी, उन्हनि खे भलीकार चवंदा दिलि जे गहराइनि सां। असां सरवरी जमायत के दिल जी गहराइनि सां नवाबाद में अचण ते भलीकार चऊं था ऐं सरवरी जमात जेके फ़क़ीर बीठल आहिनि उन्हनि सभिनि जे तरफ़ां साईं कुर्बान शाह जी दरगाह ते जथो पहुतो आहे, कई आयो आहे पंहिंजे महबूब जी पंहिंजे मुर्शिद जी मोहब्बत में, जेको तालका खिपरे खां ऐं मुख़्तलिफ़ ॻोठनि जी माना सुञाणप आहे। जमायत आई आहे मुख़्तलिफ़ ॻोठनि मां ऐं उन्हनि खे हू जसलण जेके पंहिंजो पंधु करे पंहिंजो सफ़र करे पहिरें प्यादा पहिरें गाड़ा पंहिंजे मुर्शिद जी मोहब्बत में ऐं सिक में वञनि पिया पांधीड़ा ऐं उन्हनि खे असां दिलि जी गहराइनि सां भलीकार चवंदासीं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।